अवलल्लाह वलीम आला आलम जो धणी अवलल्लाह वलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजे कुदरत से कायम आह कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो साराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी। हाय हाय ॾिठो सभु विसार अण ॾिठे खे यादि कर ॾिठो सभु विसार अण ॾिठे खे यादि कर कुंभार जीअं मिटीअ खे मारे तूं तीअं मन खे मार सोई ॾियो ॿार जंहिंसां पसी पिरीअ खे। सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में रामू जे तरफ़ां भलीकार हुजे नमस्कार हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हफ़्तो गुज़रंदे देर न हुजे साल गुज़रंदे देर न लॻंदी हुजे वक़्त गुज़रंदे देर न लॻे पर असांजी सोच ॾिसूं त वक़्त सां गॾु मटी हुजे न मटी हुजे या असां अञा उत बीठा हुजूं दुनिया त हलंदी हुजे अॻियां पोइ असां तालीम जे मैदान में कमनि जे मैदान में पंहिंजनि जे मैदान में अमुन जे मैदान में केतिरा अॻ भरा थिया हुजूं इन ते नज़र पंहिंजी ज़रूरी हुजे रखण बि ज़रूरी हुजे। ही ॾींहं हलंदा हुजनि पोइ सादियूं मुरादियूं ख़ुशियूं बि ज़रूरु हुजनि पर अॼु त वरी वॾी ख़ुशी इहा हुजे त वॾो टाकरो हुजे त पाकिस्तान ऐं भारत जो पाण में जेका हुजे क्रिकेट रांदि अॼु जेका हुजे उते अॼु वॾो जोश ऐं जज़्बे सां अॼु वॾा उते राग रंग ऐं हिते असांखे बि कमु करण त अॼु इहा मंच ॾिसण बि वञा उते वारे इलाइक़े में ॾिसी ऐं हलो अचां ॾिसां त कहिड़ा रंग हुजनि उतां जा माण्हू जेके हुजनि उन्हनि जी कहिड़ी सोच हुजे असांजा नौजवान केॾो मुक़ाबिलो कंदा हुजनि पर अॼोको जेको मुक़ाबिलो हुजे उहो इंग्लिश में चवनि 1-to-1 मुक़ाबिलो हुजे क्रिकेट में जीअं मल्ह में हुजे बाबा संदरो पजी हुजे हाणे घुमायो हुजेसि हाणे फेराए हाणे अंदरि ई हई हुजेसि अॼोकी रांदि हुजे ईअं क्रिकेट वर्ल्ड कप 2023 जी अॼु को छको हणे चवंदा था हणी हुजे अॼु कंहिं विकेट वरिती हुजे चवंदा था अॼु हीअ साइड चढ़ी वई हुजे सो अॼु रांदि ॾिसण वटां हुजे ऐं हर माण्हू खे इहो हुजे वॾो इंतज़ारु हुजे त अॼु पाकिस्तान ऐं भारत जो जेका हुजे मैच हुजे वॾी मैच कहिड़ी हुजे चवंदा हुजनि अॼु मुल्का मुल्क मशहूरु हुजे ऐं मुल्का मुल्क मशहूरु जॾहिं हुजे उते वरी ॾिसंदा हुजो त किथे ठका किथे दारूअ जी अचे या बोए अचे किथे इंसान जो क़दुरु न हुजे उनखे बि छा चइजे पर भिटाई साईं त कई साल अॻु केतिरा 100 साल अॻु चई छॾियो हुजे त भिटाई साईं खे पूरो पतो हुजे त आलम में अॻियां हली छा थींदो हुजे इन करे भिटाई साईं सिंध सां गॾु आलम खे दुआ ॾिनी हुजे त साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी सो जिथे आलम अला भिटाई साईं दुआ घुरी हुजे उते आलम में दुनिया में ॾिसो किथे जंग जो मैदान किथे ज़ुल्म किथे बरबरियत ऐं किथे असां वटि बि किथे किथे अमुन जी सूरत हाल ख़राबु सो भिटाई साईं जो इहो बेत हर वक़्तु हर जाइ लिखल बि हुजे पढ़ियल बि हुजे ऐं हिन मां ज़ाहिर थींदो हुजे त अमुन केतिरो ज़रूरी हुजे भलाई केतिरी ज़रूरी हुजे ॿिए जे लाइ माण्हू दुआगु हुजे अमुन जी ॿोली ॻाल्हाईंदो हुजे प्रोग्राम जी शुरूआति थी वई हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे मेहरान टीवी जो मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे सब्सक्राइब करो वध खां वधि लाइक करो शेयर करो उन में कमेंट लिखो ऐं जेको वध खां वधि दोस्त उनखे उन में कमेंट कंदो हुजे या सब्सक्राइब कराईंदो हुजे उहो दोस्त जा नाला पढ़ंदा हुजूं उनखे रामू राधा मियाऊं रोज़ उन जा नाला बि खणंदो हुजां ऐं जेको वध खां वधि शेयर करे प्रोग्राम खे उहो बि उते लिखी छॾे दादा मूं दोस्तनि खे लिखो मूं मोकिलो उहो ख़त ठाहे वरी अव्हां ताईं ज़रूरु पुॼाईंदो हुजां सो मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उते सुबुह मेहरान ॾिसंदा हुजो उते रामू राधा ॾिसंदा हुजो उते क्रिकेटनि जा प्रोग्राम उते गीत बि ॾिसंदा हुजो उते खोड़ सारियूं शयूं उन खां अलावा न्यूज़ जो बि हुजे तव्हांखे ख़बरूं ॾिसणियूं हुजनि उते वञो फेसबुक हुजे उते बि तव्हां इहे ख़बरूं ॾिसी सघंदा हुजो
भेटाई साईं जो जीअं बेत मूं पढ़ियो हुजे साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी उते आलम जे लाइ वरी कल्ह जेका हुजे सो सिंधी मीडिया जा जेके बि सरवाण अॻुवाण जेके बि हुजनि उन्हनि कल्ह वेही पाण में गॾिजाणी करे ॾिसो अमुन जो पैगाम गॾु वेही ॾिजे त उनजो आवाज़ वॾो थींदो हुजे। इहो सम्झंदा जो पाण में गॾु वेही खीर खंड थी बहितर सुठा फ़ैसिला कंदा हुजो त हर माण्हू खे ख़ुशी मिले। सो महिराण टीवी जा ऐं सरवाण जेके हुजनि साईं गुलाम नबी मोराई साहिबु ऐं जेके बाक़ी असांजा सिंधी चैनल हुजनि उन्हनि जा मालकान साहब उहे पाण में गॾु वेही सलाह मशवरो करे डिसंबर जी 3 तारीख़ ते आहे सकाफ़ती ॾींहुं तारीख़ी ॾींहुं असांजो सदियुनि जा खां जेका असांजी किरत आहे असांजी जेका मोहबत हुजे बान ॿधे जी वाट हुजे उन ॾींहं खे जोश जज़्बे सां माना हाणे खां उन जूं तयारियूं थी वेंदियूं हुजनि त उन में अमुन जा पैगाम हुजनि उन में हिक ॿिए खे गॾु विहारण जा पैगाम हुजनि हिक ॿिए सां गॾु वेहो कचहरियूं करो ॾुख विसारींदा हुजो। सो इहो ज़रूरु 3 डिसंबर ते सिंधी मीडिया ऐलान करे छॾियो जे त सकाफ़ती ॾींहुं पंहिंजो तारीख़ी ॾींहुं पंहिंजी तारीख़ खे भेटा पंहिंजे हुनर खे भेटा ऐं पंहिंजा जेके असांजे सिंध जा जेके रहबर भेटाई साईं जहिड़ा हुजनि उन्हनि खे बि असां भेटा ज़रूरु ॾींदा हुजूं। ओ राधुल तूं हाणे खां ई कल्चर ॾींहं जूं तयारियूं कंदी हुजी छा? ओ राधुल तूं हाणे खां सुलियो तूं सकाफ़ती ॾींहं जूं तयारियूं कंदी हुजी पोइ तूं हेॾां छा कुंड में वेठी पोइ रोंदी हुजी पोइ तूं हाँ तो मां रोईंदी हुजा छा थियो हुजे इहो ॿुधाईंदो हुजे छा थियो हुजे कि मां रोईंदी हुजा के रामण खे तप चढ़ियो हुजे बुखार हुजेसि पेट में विलो हुजेसि हाणे मां गणती करां कि रामण गला साथ ओ अंधी दुआ ॾींदी हुजे अंधी दुआ ॾींदी हुजे चिट्रो त चवंदो जल कीअं ॻाल्हाई माण्हू सां चवनि अॼु वरी छा मगज फरो हुजे माण्हू हाणे वरी छा हूं वरी कहिड़ो माण्हुनि खे छॾे माण्हुनि वारी ॻाल्हि त तूं हाणे हालो म्या हुजी पोइ चिट्रो न थियो हुजे अंधी उहा शादी खां पहिरियां हुजे अंधी ॿियो त ख़ैर हुजे ई न हा ख़ैर हुजे तूं छा हुजी तूं हे श्रृंगार बिंगार हेवार तूं हाणे को अॼु को अंधी थोरी हुजे हे सकाफ़ती अॼु त न हुजे पर मां त पंहिंजे पाण खां हमेशा ठाहियां हा 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 ईअं पाण खां ॾिसो हिकिड़ो पटको ॿधो पियो हुजे ॿी अजरक कुल्ह में पई हुजे वाच पई हुजे हिकु सुरमे में गोपतो पियो हुजे अञा बि चवी कर राधुल बसि ईअं ठाहे पाण खे आंधी पाण खे वेठी ठाहींदी को सुरमा ऐं सरड़ी खणी अचे ईअं पाराए छॾींदी रोज़ इहा ॻाल्हि साॻी सुरमे हिन खे पाराईंदी हुजे रोज़ साॻी ॻाल्हि करी कि तुंहिंजे हथ में लिफूं पियल हुजनि ओ वॾड़ियूं अॻे ठारे सुरमो ठारे त वॾड़ियूं पाराईंदी हुजनि न भागा मां तुंहिंजी जनानी हुजां पोइ तूं घर जी वॾी हुजी सम्झ अंधी वरी अलाए कीअं चवी तूं पोइ घर न हुजे मां तुंहिंजी जनानी हुजां कि छा हुजां मां ॿुधाईंदो हुजे ओ तूं जनानी हुजी तूं जडुल हुजी तूं हो हुजी हिकु हेॾां वञी होॾां वञी बसि कचे त लही पियो हुजी यकदमि न कचे ते छो माण्हू मां कीअं जडुल हुजां धुल हुजां छा हुजां कचे में बि हाली वञण जी ॻाल्हि न कंदी हुजे छो छा थियो हुजे एॾा धाड़े वाला ॾिसी पंहिंजा हुजनि पंहिंजा हुजनि तो ठका विझारींदा वतंदा न ईअं त वरी बि पंहिंजा हुजनि सिंधी हुजनि किथे न किथे त आया शर्म जी ज़रियूं न कबि थिए न न ईअं न हुजनि पंज आङुरियूं बराबरि न हुजनि इहो अमल बि सुठो न हुजे न कर चऊं था उनजो भला नालो हिते हरो भरो वठी पोइ तूं चईं त कचे वेंदो हुजे ओ माना गाॾी जेका हुजे पको सड़े कचे त लहे मां उहा ॻाल्हि कर तो वरी किथे वञी पहुतो हुजे गाॾी पके भाउरनि खे यादि न कंदो हुजे गाॾी पके ते हुजे बसि इहो सम्झंदी हुजे हाणे प्रोग्राम जी शुरूआत कंदा हुजूं उन खां पोइ टेलीफोनूं ते अवां सां कचहरी बि ज़रूरु करूं हा नंबर असांजो टीवी ते हले असांखे फोन कॉल करो पंहिंजो हाल अहवाल ॾींदा हुजो हाणे सां हलाए
हाँ सो हाणे वरी असां बि चवंदा हुजूं त इहो ख़ुशीअ जो को रंग अॼु अहिड़ो वॼाए छॾींदा हुजूं सो इन जे करे जो सकाफ़ती ॾींहं जो बि ऐलान थी हुजे त उन जे ख़ुशीअ में बाक़ी हाणे वञी कुझु ॾींहं बचा हुजनि ईअं हुजे न उन जे करे वरी उन जी बि तयारियूं ज़ोर शोर सां हलनि जीअं ईद जो ॾींहुं मल्हायूं हिन खबी तयारी करूं असां जूं अदियूं भेनरूं जेके हुजनि भर्त भरीनि वॾा वॾा जेके हुजनि रंग ठाहिनि पोइ हिन ॾींहं ते वरी सभु को पाए बरसी बीहंदो हुजे सो सूर्या सुमरो जो हिकिड़ो सहरो हुजे जंहिंमें माना ॻाए वॼाए ॿुधाईंदे हुजे त अॼु ख़ुशीअ वारा दुल तुंहिंजे अंगण ते वॼंदा हुजनि हाँ। अॼु ख़ुशीअ वारा दुल मुंहिंजे अंगण ते था वॼनि इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो हे काॾे कया हुजनि हे बिस्कुट वग़ैरह हे काॾे कया हुजनि कहिड़ा बिस्कोट वरी जेके हुजनि काॾे का हुजनि हे त अगले हफ़्ते वठिया हुजनि किलियूं वठी वयूं हुजनि उन्हनि खे मां हौसले छॾियो हुजे माण्हू खाए वरी पेट में माण्हू कसूर पवे चाह ठरी वई हुजे हे ॿ सड़ींदी हुजे वरी अरे तो सकोन हुजनि हे डबल में कोन हुजनि हिन में हथ न ॾिसंदी हुजे तूं डबल खॾसंदी त हुजे डबल खॾसंदी हुजे तो तरह कोई हम सरल गोपियो हुजे वञी इन टोसन खां ईअं चङो हाणे घर जा थांव भञंदी हुजे थांव जी ॻाल्हि न हुजे चवां के कोन हुजनि पोइ हिन साख माना जेको हुजे फलोरी हुन साख फलोरी सॼे घर खे हकर सॼी उलट पुलट पोइ माण्हू जो मगज ख़राब थिए क न थिए चाह हिन एॾे इंतजार में चाह ठरी वई हुजे ॾोघे छॾींदो हुजे हलो 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 अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा केरु हुजे कहिड़े शहर खां भाउ साईं तव्हांजो अब्बास अली बबर जाम नवाज़ अली जिलो सांगड़ अदा सांगड़ वारा ख़ुशि हुजी चङो भलो बहारूं करारूं हुजनि शुक्र शुक्र मौला जो तव्हांजी दुआ आहे तव्हां ख़ुशि आहियो भाभी ख़ुशि आहे हा बिल्कुलु ख़ुशि हुजो अदा तव्हां कीअं हुजो ख़ुशि हुजो घर वारा सभु ठीकु लॻा पिया हुजनि सभु ठीकु ठीकु शुक्र आहे महिरबानी तव्हांजी तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया कीअं लॻंदो हुजे सुभाणे लाइ लॻी पिया मेहरान टीवी जिंदाबाद रामू राधा जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद वाह वाह मज़ा लॻा पिया आहिनि वाह वाह सभु जिंदाबाद हा सभु जिंदाबाद प्रोग्राम भलो आहे जी अदा जी जी हा तव्हांजो प्रोग्राम फर्स्ट क्लास आहे वाह वाह अवां जेके करे वेहूं था थकाल लाहियूं वाह वाह थक लही वेंदा मां चवंदो हुजां त हीअ वादीअ मेहराण जी टीवी हुजे मेहराण टीवी न करे जेके बि मारवाड़ा हुजनि सबूजा उथंदा हुजनि कम कारे वेंदा हुजनि ॿुधंदा हुजनि ॻाल्हि कचहरी त हिकु जड़ी लॻंदी हुजे ख़ुशि थींदा हुजनि सम्झ असां ख़ुशि थींदा हुजूं सही सही हा त ॿियो छा को गीत वग़ैरह ॿुधींजा बसि हीअं कचहरी लाइ फोन कई हुजे बाबा गीत ॿुधंदा आहियूं तव्हां उस्ताद जलाल चांडे जो ज़रूरी पेश कंदव पंहिंजी फरमाइश ते हा ज़रूरु ज़रूरु तोखे जलाल चांडियो ज़रूरु ॿुधाईंदा हुजो वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो वॾी महिरबानी नवाजा लख लाइक हुजनि साल जिते रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं जेके अॼु जेके साइकिन हुजनि क्रिकेट जा सो अॼु वॾो जेको हुजे मुक़ाबलो हुजे वॾो मुक़ाबलो उहो त उन्हनि में हुजे तूं छो या बेंट खई हुजे मां उन्हनि जी ॻाल्हि कंदो हुजां त अॼु बेंट सां मुक़ाबलो हुजे पर करे हाणे मुक़ाबलो बेंट सां तोखे न हलाइण अचे इहो मूंसां को जहनी तौर समाजी ॻाल्हियुनि ते को मुक़ाबलो करे त मां बि हुन मेड़ में वेहंदो फोन कर हुजी हेलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा अबा ख़ैर ख़ैर केरु कहिड़े शहर खां भा खैरपुर नातन शाह खां गोदो शहर मथा पेजाओ शहर कहिड़ो शहर गोदे खां मथा पेजाओ शहर सिकंदर पावर वाह वाह छाल हुजे अदा ख़ुशि हुजो साईं खैर लॻो पिया मन लॻो पिया तव्हांजो प्रोग्राम ॾाढो पियो वणे वाह वाह अवां पाण सुठा हुजो त ज़ाहिरी ॻाल्हि हुजे रामू राधा जो प्रोग्राम मेहराण टीवी अव्हांखे वणंदी हुजे न जी जी साईं मेहरान टीवी फर्स्ट क्लास वाह वाह मेहरान तव्हां जहिड़ो न कयो इहो तव्हां सही नथा कयो
यार मां जहिड़ो कॾहिं कयो सुबुह सुबुह सां मां ॾिस कुर्ब वारी ॻाल्हि कई हुजे हिन त वॾो मासां जहिड़ो कयो हुजे जी जी ॿियो ख़ैर हुजे कमकार ॿियो ख़ैर सभु अमल लॻो पियो आहे कहिड़ो कमकार असांखे प्रोग्राम तव्हांजो ॾाढो पियो वणे असांखे जेको आहे दिलशेर टीमणे जो कलाम ॿुधायो जी जी मां हिन गुलशेर जेको गीत मां हथ कयां ज़रूर तोखे ॿुधाईंदो हुजां असांखे दिलशेर टीमणे जो गानो को ॿुधायो प्रोग्राम में ज़रूर ज़रूर ॿुधाईंदो हुजां तव्हांखे वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम वालेकुम अस्सलाम अजरांदा ख़ुशी खे लॻो पिया हा हा ख़ुशि हुजे ख़ुशि तव्हां कीअं हुजो अदा ख़ुशि हुजो चाक चङा भला घर वारा ॿार बच्चा सभु ठीकु हुजनि बसि अधो वियो हुजे हलियो हाणे तूं को वॾी महिरबानी हुजे कुर्ब हुजनि लख लाइक हुजनि फोन कॉल कंदा हुजो राम राधा खे ॾिसंदा हुजो लाइक कंदा हुजो पसंदि कंदा हुजो इहे अव्हांजा कुर्ब हुजनि ओ बा ओदा बके वटि पापा के तोस हुजनि इहो नंढड़े हाणे 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 सभिनी जे ॿारनि बच्चनि जे सह में अखो विझे जो अबा नंढड़े के ॾेई इहो ॿ तोस त मोकिलींदो हुजे वरी मां वठी नंढड़ो पाण न खाए हिन खटांस मोकिलो माण्हू पाण न खाइनि हिन खटांस मोकिलीनि माण्हू ॿिए जी सह में अखि न विझंदो हुजे या उलहड़ पाई सड़े ॾींदो हुजे उधारी भाॼी हुजे अबा इहो ॿ तोस मोकिलींदा हुजो पोइ वरी मां वठी अचां मां तव्हांखे टे करे ॾींदो हुजां हा हाणे वरी हे वठी अची पोइ हिननि खॾींदो हुजे पोइ हितां हट खुलो पियो हुजे वञी वठी न ईंदो हुजे उहे सिस्टम हींअर हलाइणो हुजे नंढड़ो बालक सिस्टम खे मां पाण मुंहुं ॾियां तूं वेंदो हुजे वठी ईंदो हुजे पोइ अहिड़ो पको हुजे जो पंहिंजे पेट में टांस वठी न खाए ॿारनि खईं अखो विझी वेही बालकनि लाइ छो बालकनि खे ख़बर हुजे काको रामायण वरी असांखे बि ॾींदो तूं सही आहे कहिड़ी ॻाल्हि हा काको रामायण त असल छोड़े ॾींदो हुजे हा न न छोड़े छो न ॾींदो हुजे ख़बर हुजे मूंखे हा हा तो वया गुजरिया हुजनि इहे वीचारा बालकड़ा ॾिसी 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 राम राधा ख़तम करे हला वञनि वेठा हुजनि काको केॾी महिल अचे भला ॾह ॾह त ॾींदो हुजे पर काको हाणे हींअर अॻियां काको सकाबती चवे रेवड़ियूं नकुल अॼुकल्ह ॿार ई न सम्झनि या छा हुजे अॼु बि रेवड़ियूं नकुल ईंदा हुजनि रस्ते में हुजनि हिकिड़ो ॿार खमा खट मिठड़ो ॾिनो हुजे हीअं ॾिसी चयो छा हुजे हा मां चयो हे खट टाफी हुजे टाफी हीअ वात में विझी खणी उछली हुजे चल कड़ी टाफी हुजे साया न ॾिठी हुजे ॻाढ़ा खट मिठा न हुजनि इहे अॼु अचनि ई पिया हा इहे मिलनि इहे अॼु अचनि ई पिया हा 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 किथे मिलनि इहे अॼु अचनि ईअं किथां अचे सुखड़ी हा हिन ख़बर ई आहे सुखड़ी हाणे अचे हा हा का घुराईंदो हुजे रसगुल्ला घुराईंदो हुजे जलेबियूं घुराईंदो हुजे इहा पकी मिठाई जेका मैसू चवनि इहा घुराईंदो हुजे मूंखे मैसू ॾाढो वणे हा हा पोइ मैसूअ जहिड़ो रामायण हुजे उहो तूं ॾिसंदी हुजे दिलि ख़ुशि मैसूअ जहिड़ो हुजे हा 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 मिठो सुठो रामायण हुजे मूंखे मैसू वणे हा ठीकु इहो घुराए त ॾींदो हुजे को पेती खन पेती खन हा हा ठीकु हुजे वो पेतीअ में त विझी नथी तोखे कहिड़े उहा संदूकारी पेती भरे उहा हाणे उहा पेती न हा हा जेको कई हुजे हुन हमरा वारी ॻाल्हि हाणे कलाम चयो हुजे पेती खिलखिला में शुरू थी गया हुजनि चे पेती हा हा पेती सोभा जी रांदि बि हुजे पाकिस्तान ऐं भारत जे विच में वॾो अॼु क्रिकेट रांदि जो मुक़ाबिलो हा हा सो ईअं जीअं चवंदा हुजनि अबा इहो पुलिस ऐं कचे में हुजे दूं बदूं ईअं तूं बसि हीअं ज़माने जी ॻाल्हि हुजे तूं न ॻाल्हि खे वरी गुड़ कंदी हुजी सो हुन सां गॾोगॾु वरी हाणे गीत ते हलूं सो हुन गीत खे वरी हिकिड़ो ॿियो बि गीत अहिड़ो हलाए छॾियूं ख़ुशीअ जो छो त ही कल्चर जी ॻाल्हि थींदी हुजे कल्ह ॻाल्हि थी हुजे चवंदा हुजनि सुठो ख़ुशिन भरियो फ़ैसिलो थिए त हुनजी आज्ञा करे हुनखे ॻाए वॼाए ॿुधाइबो हुजे हा हा ओड़ो पोइ इहो हलाईंदा हुजूं छा न पोइ हो हलो मुंहिंजे अङण ते आया ॾींहं ख़ुशीअ जा हा मुंहिंजे अङण ते आया आया ॾींहं ख़ुशीअ जा इहो हुजे न मुंहिंजे अङण ते आया 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 हो आया 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 बसि कंदो हुजे सो इहो ॾिसंदा हुजो ॾींहं ख़ुशीअ जा उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो
नढड़ो ॿार हाणे मुंहिंजो काकड़ो पर किरी माण्हू पवंदो खिले त मणाड़ो चङो त खिलंदो हुजे जेको माण्हू खे त वणे न तो जे त खिलणी खुआरी हुजे इहा खिल मुल्का मुल्क मशहूर हुजे अंधी नंढड़ा बालकड़ा निंड में जे कपिया हुजनि थिए त भरे उथा हुजनि कड़ी ॾाइण पती हुजे हलो हेलो सलाम आवाज वालेकुम सलाम बाबा सरदार कोटा वारा ठीक हो जी गुराला जो लखे शान मालिक जा आवाज चाहे तैयार है चाहे पींदा है बा तू तोखे और भाभी राधा के सलाह है बा चाह पैया सामने बाजी भी खुश हुजे अवा कीअं हुजो खुश हुजो घर वारा भाॼाई वारा सभु ठीक लॻा पिया हुजनि शुक्र आहे भाभी तो पंहिंजी तबियत ॾसो तव्हांजो तबियत सेहत हाल सब कुछ ठीक आहे सब कुछ ठीक हुजे खाली अॼु चांहि पीती हुजे तूं सचे हुजे मैं बालक खे ॾींदो हुजे मूंखे इहे तूं सॾई वेंदो हुजे तूं बि घर में मां हिन खटो सॾई वेंदो हुजे हालत ॾिसंदो हुजे छो ओ भाभी मां अगरि ईमानदारी मां पंहिंजे भाउ राम खे वासी खवायां हा बस हो मुंहिंजो भाउ खे खाराईंदो हुजे खाराईंदो हुजे भाऊ हेॾो किरायो भाड़ो भरे हिन खटो सॼण ईंदो हुजे नाला इंशाल्लाह अगरि खवांजा तोखे बि खवा भाउ राम खे बि पर घेरो कयो प्यार मोहबत सां कयो भली हीअं न कयो हा जहिड़ो कहिड़ो मां हिनखे असल घर में मां अहिड़ो ॻाल्हायो पंहिंजे भाउ खे थोरो सम्झाईंदो हुजे हवा रावण कुझु तूं बि सुधरी वञ ॾाढा ओ ॾाढा तूं बि सुधरी वञ भाउ इहो ॾाढा तूं हाणे छॾींदो हुजे भला जनानी सां ॻाल्हाईंदो हुजां कहिड़ो भला चवे हो चवे ॾाढा तूं सॾींदो हुजे हा न बस अबा ॿुधो हुजे में छुटे भाउ ओ अबा बस तूं भाउ ग़रीब ते गौर तोखे लाज़मी करिणो आहे ग़रीबनि ते गौर करे करे हाणे त नूर ई ख़तम थी वियो ग़रीबनि जो गौर थींदो ई न हुजे चरिया इंशाल्लाह थींदो अल्लाह मालिक अल्लाह त आहे न हा ज़रूर रामण जाई तुंहिंजा सेल सणंदा हुजनि ग़रीब ते गौर न थींदो हुजे भाऊ इंशाल्लाह बाक़ी थींदो हुजे कंहिंखे न कंहिंखे ख़ैरत हूंदी न ठीक हुजे पर वॾी सभिनी खे महिरबानी सलाम ॾींदो हुजे ॿारनि खे बि सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा लख लाइक हुजनि साल जिते रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ॿियनि जो बाक़ी मुंहिंजे घर ॾे दुआ ॾींदे तुंहिंजो वातु सड़ंदो हुजे हा छा थियो हुजे हेॾे सभिनि खे चवंदी हुजे बाक़ी मूं ॾे दुआ ॾींदे छा तुंहिंजो वातु मां छा कंदी हुजां हे खणी थी हुजां आरती तुंहिंजी नज़र लाहींदी हुजां नज़र लाहे हिन टिको लॻाइण तोखे खणी ईंदी हुजंदी वरी ईअं लाहींदी हुजे ॾिसंदा हुजनि माण्हू त रामण खे ॾिसजनि तूं ॿियनि खे दुआ ॾे पंहिंजे पाण हिन खे तोखे इहा त ख़बर न हुजे न हलो कहिड़ो हाल आहे रामो ख़ुशि आहे अबा ख़ैर केरु कहिड़े शहर खां बा कहिड़े पाड़े वारो हरमा साईं लाड़काणो सैयद मुख्तार अली शाह चांडका ओ साईं मुख्तार अली शाह चांडका लाड़काणे वारो साईं ख़ुशि हुजो चङा भला हुजो ठीकु ठाक साईं इहो सचल सरमस्त को ॿुधाए थो कलाम को सुठो हा जरूर जरूर सचल सरमस्त जो कलाम जरूर ॿुधाईंदा हा राधुला ठीक हुजे बिल्कुल खुश हुजो अदा तव्हां खुश हुजो सभु ख़ैर लॻो पियो हुजे ही रंग तव्हांखे कीअं लॻंदो हुजे ठीकु आहे जी सुठो सुठो विड़ेसी न भेण अबा इहो वरी इहो सच चए रावण सां छो विड़ंदी हुजे हाणे बस तूं खिलियो हुजी माना समझ त सभु ॻाल्हि ख़तम थी गई हुजे हा भेण गरीब थी रामू गरीब थी नी सच पुछी गरीब थी वियो हा बस लॻो बस ॻाल्हि त तूं बि रावण वांगुरु हा अल्लाह ख़ुशि रखंदी पुटु वॾी हा मालिक तव्हांखे बि ख़ुशि रखंदो हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो वॾी महिरबानी कुर्ब हुजनि अव्हांजा कुर्ब हुजनि फोन कॉल कंदा हुजनि हाल अहिवाल ॾींदा हुजनि असांखे लाइक कनि पसंदि कनि या माना हिकिड़ी वॾी ॻाल्हि न हुजे हा नासरा गरीब जी पारत हुजे साईं मां त ॻाल्हाए न सघां अॼु हा हा तूं ॻाल्हाए हेॾो हलो हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते वालेकुम सलाम नमस्ते अवा हैदर बड़ी छा हाल हुजे सभु ख़ैर हुजे तव्हां ख़ुशि हुजो ॿियो ख़ैर हुजे न तव्हां सभु ख़ैर लॻो पियो हुजे कहिड़ो कमकार करे हींअर कहिड़ी मथरो प्यास लॻी पई हुजे
अञा अधी मस्जिद जाती है साॻी वहण चुंडण वारी लॻी पई हुजे पुॼो चूंडियो पिया पोइ चूंडे ते तूं पाण वेंदो हुजी या घर वारा विया हुजनि? मां अॻो पाणी पुॼाईंदो ॿार मां ज़नानियूं चुंडियूं हुजनि मां पाणी पुॼाईंदो हुजां। अच्छा उहे चूंडियुनि तूं पाणी ॾेई वञी? हा मां नंढनि ॿारनि जी शइ ॾे थींदो हुजां मानी ॾींदो हुजां पाणी पुॼाईंदो हुजां। अच्छा इहो ॿुध हैदर भट्टी चांहि ऐं पापा इहे खया हुजनि वांगुरु खणी वेंदो हुजी बनी ते? सुबुह जो सवेरे ईंदा आहियूं पापा खणी ईंदा आहियूं। बस अदा वॾी महिरबानी खुदाबाद वारा वॾी महिरबानी हा वॾी वॾी दुआ वॾी महिरबानी वॾी हिन खे तूं चई टोस ऐं चांहि हा हिन खे चई सुबुह खां सांझी लंघे वञे भाऊ हैदर जो अतो पतो न हुजे मां सुञाणींदी हुजां त मुंहिंजो भाउ हुजे मुंहिंजो बराबरी वारो हुजे माना हैदर खे चांहि तो सां चवण बबुरनि खां ॿीर घुराइण बराबरि चांहि टोस हिन खे चवी 12 महीना ज़ाहिर ई न थींदो हुजे ॻाल्हि दिलि सां लॻंदी हुजे त कहिड़ी कंदो हुजे। चलो त पोइ हाणे अॼु जेका मैच हुजे रांदि हुजे उहा पाकिस्तान ऐं भारत जे विच में वॾो क्रिकेट मुक़ाबिलो हुजे साइकिन सभु ओॾां बि तयारु हुजनि असां बि तयारी कई हुजे ऐं असां त वरी इहा बि ख़ुशीअ जी ख़बर अव्हांखे ॿुधाई हुजे त 3 डिसंबर सकाफ़ती ॾींहुं तारीख़ी ॾींहुं उन जी तयारियूं जेके हुजनि हर जॻह ते ज़ोर शोर सां हलंदियूं हुजनि असां बि तयारियूं कंदा हुजूं पोइ नसीब जी ॻाल्हि हुजे किथे मल्हायूं सॼी सिंध सां गॾु मल्हाईंदा हुजूं सॼी सिंध पर किथे कढ़ंद सखर खां कराची ताईं कराची खां अमेरिका ताईं अॻे त मूंखे हिते वठी हलो हुजे कराची में मूंखे मज़ो ई न आयो हुजे सो तूं हाणे तूं वरी असुल मूंखे त मज़ो ई न आयो हुजे रस ॾिसी तुंहिंजो ख़बरूं हलाईंदा हुजे कलाम हुजे ग़रीबनि जो गोर तोखे लाज़िम करणो हुजे सो इहो उन खां पोइ वरी जेके हुजनि ख़बरूं हुजनि उन में वरी माण्हू खे हाल अहिवाल जी ख़बर पवंदी हुजे कि छा मुल्क में वहे छा वापरे मुक़ाबला किथे पहुता हुजनि उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं।